सिंध हुकूमत मुसाफ़िर गाॾियुनि में सफ़र कंदड़ मुसाफ़िरनि जा कोरोना वैक्सीनेशन सर्टिफिकेट चेक करण जो फ़ैसिलो करे वरितो। मुसाफ़िर बैनुनि कोचनि ऐं बसुनि में कोरोना सर्टिफिकेट खां सवाइ सफ़र न करे सघंदा। सूबाई वज़ीर ओविस छा चयो आहे त पब्लिक ट्रांसपोर्ट मालिक ऑपरेटर्स ऐं मुसाफ़िर कोरोना वैक्सीनेशन लॻाइण बाद ई सफ़र करे सघंदा। कोरोना सर्टिफिकेट ॾिसण बिना मुसाफ़िरनि जी टिकट बुक कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। सिंध जे ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर ओविस छा चयो आहे त मुसाफ़िर गाॾियुनि में सफ़र करण वारनि जा कोरोना सर्टिफिकेट चेक कया वेंदा। बैनर सूबाई ऐं ॿियनि ज़िलनि पब्लिक ट्रांसपोर्ट में सफ़र कंदड़ मुसाफ़िरनि जा कोरोना सर्टिफिकेट चेक करण जो फ़ैसिलो कयो आहे। हुन चयो त पब्लिक ट्रांसपोर्ट मालिक ऑपरेटर्स ऐं मुसाफ़िर कोरोना वैक्सीनेशन लॻाइण बाद ई सफ़र करे सघंदा। सूबाई वज़ीर चयो त शहरनि ऐं ट्रांसपोर्टर्स खे दरख़्वास्त आहे त उहे कोरोना वैक्सीन कराए पाण खे ऐं ॿियनि खे महफ़ूज़ बणाइनि। ओविस छा ॿियनि सूबनि खां सिंध ईंदड़ सभिनी मुसाफ़िरनि खे कोरोना सर्टिफिकेट गॾु आणण जी बि हिदायत कई आहे। सूबाई वज़ीर चयो त ड्राइवर्स ऐं कंडक्टर्स बि कोरोना सर्टिफिकेट गॾु रखनि। कोरोना सर्टिफिकेट जे बिना मुसाफ़िरनि जी टिकट बुक कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। ओविस छा चयो त शहरियुनि जे ताउन सां ई असां कोरोना जे वधंदड़ वबा खे रोके सघूं था।